बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिरादरान इस्लाम अॼु 21 रमज़ान मुबारक असीं दर्स क़ुरान में गॾु आहियूं। अल्लाह ताला जे दीन उन जे पैगाम खे सम्झण जे लाइ काफ़ी शयूं इंसान जे साम्हूं अचनि थियूं, मुख़्तलिफ़ अक़वाल साम्हूं अचनि था, अहवाल साम्हूं अचनि था। उन में अल्लाह ताला असांखे इहो हुकुम फरमायो आहे त हर शइ तव्हांखे ॿुधणी आहे ऐं हर शइ इल्म ऐं हिदायत हासिल करण जे लाइ अव्हांखे उन ॾांहुं मुतवजो थियणो आहे। लेकिन उसूल इहो आहे त जेका बि शइ अव्हांखे मिले उनखे अल्लाह जे नाज़िल कयल किताब क़ुरान मजीद ऐं वही इलाही सां भेटणो आहे। जेका बि तइलीम, जेका बि ॻाल्हि, जेको बि कौल वही इलाही जे मुताबिक़ आहे उनखे क़बूल करणो आहे। ऐं अल्लाह ताला जी ख़ासि महिरबानी आहे इंसानियत जे मथां जो उन क़ुरान पाक जो हुसूल तमामु आसान बणियल आहे। तव्हां ॾिसंदव त हदीस पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उन जो जेको इल्मु आहे इंतिहाई पाक इल्मु आहे। असांजे फ़क़ीहनि आलिमनि वॾियूं महिनतूं कयूं आहिनि, लेकिन हर इंसान वटि उहा शइ बि अवेलेबल न हूंदी आहे। किताब क़ुरान मजीद जो हुसूल अल्लाह एॾो आसान कयो आहे जे हर घर में, हर ग़रीब अमीर वटि झूपड़ी में, बंगले में मौजूद आहे। तव्हां त क़यामत जे ॾिहाड़े इहा हुजत न रहे त असां वटि ख़ुदा जो किताब न पहुतो हुयो, ऐं इहे इंतज़ाम अल्लाह ताला करणु फरमाया आहिनि। इन जे लाइ अल्लाह ताला उसूल मुक़ररु फरमायो। सूरह ज़ुमर जी 23 सिपारे जे आयत नंबर 18 में अल्लाह से फरमायो, अल्लज़ीन यस्तमिऊन अलक़ौल फयत्तबिऊन अहसनह उलाइका अल्लज़ीन हदाहुमुल्लाह व उलाइका हुम उलुल अलबाब। अल्लाह से फरमायो त तव्हांखे कलाम कौल सभु ॿुधणा आहिनि, सभिनी खे ॿुधणो आहे, लेकिन उन मां ताबेदारी जंहिं शइ जी करणी आहे उहा आहे अल्लाह जे क़ुरान शरीफ़ जी। अल्लाह जे क़ुरान जा उहे मुहकमात जेके असांजे मथां आहिनि ऐं उहे क़ुरान में चिटा पिटा पिया आहिनि। अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर जा तमामु अहकामात खुलियल आहिनि, उन में कंहिं बि क़िस्म जी का कमी बेशी कोन्हे। यानी असांखे तमामु उलमा जो, पीरनि जो, मुर्शिदनि जो, मज़हबी पिंडतनि जो, ज़ाकिरनि जो, ज़वारनि जो, तमामु मज़हबी माण्हुनि जो दीन जे बारे में अहवाल ॿुधणो आहे, लेकिन उन जे लाइ असां पाबंद आहियूं त ताबेदारी उन जी करणी आहे जेका क़ुरान पाक जे मुताबिक़ हुकुम हुजनि, क़ुरान पाक जे मुताबिक़ उहे ॻाल्हियूं हुजनि। अल्लाह ताला फरमायो इहे ई माण्हू हिदायत वारा आहिनि जेके तमामु कौलनि ऐं फेलनि खे अल्लाह जे किताब सां भेटे बाद में उन ते अमल कनि था ऐं उन ते अखियूं बूटे अमल नथा कनि, बल्कि अल्लाह जे किताब सां भेटनि था। ऐं बाद में अल्लाह से फरमायो 23 नंबर आयत में त अल्लाह नज़ल अहसन अल हदीस, अल्लाह बहितरीन जेकी ॻाल्हि नाज़िल कई आहे, सुहिणी ॻाल्हि, आसन ॻाल्हि, उहा क़ुरान पाक आहे। नज़ल अहसन अल हदीस अल्लाह जो किताब आहे ऐं अल्लाह जे किताब में जेके बि शयूं आहिनि उन में अल्लाह से फरमायो त किताबनि मुतशाबिहम मसानिय तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीन यख़शौन रब्बहुम। फिराए फिराए अल्लाह ताला उहे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, बार बार दोहरायूं आहिनि त जीअं इंसान ज़ात जे ज़हननि में अचनि। ऐं फरमाए त जॾहिं ईमान वारा उन किताब खे पढ़नि था त उन्हनि जूं दिलियूं नरम थी वञनि थियूं, उन्हनि जी लूंहं कांडार जी वञे थी ऐं उन्हनि जे दिलनि ते अहिड़ो असरु पवे थो जो उहे अल्लाह जे उन अहकामात ते अमल करण जे लाइ तयार था थी वञनि। ऐं इन आयत में बि अल्लाह से फरमायो त इहे माण्हू हिदायत वारा आहिनि जेके क़ुरान पाक जे अहकामनि ते अमल कनि था। दोस्तो, इन्हनि ॿिन्ही आयतुनि मां असांखे सबक़ इहो मिलियो, मौजूदा मुआशिरे में दीन जे बारे में जेके बि शयूं असां वटि पहुचनि थियूं उन्हनि सभिनी शयुनि खे अखियूं बूटे करे माण्हू करणु कमु नाहे इहो। हा, कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन माण्हुनि खे इल्म जी उहा वुसअत कोन्हे, लेकिन अहले इल्म पढ़ियल कढ़ियल तबिको उन ते लाज़िम आहे त पेश कयल ऐं ॿुधल तमामु ॻाल्हियुनि ते गौर कनि ऐं उन्हनि खे अल्लाह जे क़ुरान शरीफ़ जे साम्हूं रखनि। क़ुरान पाक जे मुताबिक़ जेके ॻाल्हियूं आहिनि उहे तौहीद जूं ॻाल्हियूं हुजनि, हलाल हराम जूं ॻाल्हियूं हुजनि, जाइज़ नाजाइज़ जूं ॻाल्हियूं हुजनि, ताबेदारी नाफ़रमानी जूं ॻाल्हियूं हुजनि, हिदायत जूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे अखियूं बंदि करे, अखियूं बूटे करे हर माण्हू जे सिर्फ़ चेहरे, शख़्सियत या उन ज़ात पात या उन नाले खे ॿुधी करे अखियूं बंदि करे उन खे क़बूल नाहे करणो। इन्हनि आयतुनि असांखे इहा सबक़ ॾिनो
त तव्हांखे हर शइ अलाह जे क़ुर सां भेटणी आहे। अचो त रमज़ान मुबारक जे हिन आख़िरी ॾहाके में असां क़ुर पाक जे मज़ीद क़रीब थियूं ऐं अलाह जे क़ुर जे नूर सां पंहिंजे दिलनि खे मुनवर कयूं ऐं क़ुर पाक तर्जुमे सां तफ़हीम सां पढ़ण जी कोशिशि कयूं। अल्लाह ताला शाल असांखे बक़ाया रमज़ान जे आख़िरी ॾहाके जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ बख़्शे।